काज़ी अहमद मां ख़बर शामिल क्यों था। फ़कीर हक़ नवाज़ कलंदरी जी रिपोर्ट मुताबिक़ त काज़ी अहमद मां अमन जो पखी उॾामी वियो। चाबी चोरनि ऋण ॿारे ॾिनो। हर रोज़ शहर जे कंहिं न कंहिं शख़्स जी हिक अध गाॾी नामालूम चोर खाईंदा वञनि पिया। जॾहिं त काज़ी अहमद थाणे में ड्यूटी ॾींदड़ जवाननि समेत SHO खां नामालूम चाबी चोर ॾाढा। ख़बर मूजिबि नूर इमाम मॉडल टाउन जे रवासी सदाम हुसैन मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त 29 तारीख़ ते शाम जो 7 बजे मां शहर मां वापसि थी मुंहिंजी मोटरसाइकिल पंहिंजे घर ॿाहिरां बीहारी। जॾहिं 15 मिंटनि खां पोइ घरां निकितुसि त मुंहिंजी मोटरसाइकिल CD 70 मॉडल 2017 नामालूम चोर काए फ़रार थी विया। मूं थाणे ते वञी NC रिपोर्ट दाख़िल कराई आहे, पर पुलिस सिर्फ़ दिलासा ॾे पई। मूं मिसकीन माण्हू पाई करे गॾु करे पंहिंजे इस्तेमाल लाइ पंहिंजी ज़रूरत जे करे मोटरसाइकिल वरिती हुई। इन SSP शहीद बेनज़ीराबाद खां मुतालबो कयो त बराए महिरबानी नामालूम चाबी चोरनि ख़िलाफ़ कार्रवाई करे मूं मिसकीन खे पंहिंजी गाॾी वापसि ॾियारे वञी। यादि रहे त गुज़िरियल 15 ॾींहंनि खां चाबी चोरनि शहर में ऋण ॿारे ॾिनो आहे।